मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं क़िबले जे मुंह करे पेशाब या पायखाना करण कीअं आहे? साईं बिल्कुलु मकरू तहरीमी अमल आहे, ग़लति अमल आहे, गुनाहगार बंदो थींदो। काबतुल्ला ॾे पेशाब जेको आहे मुंह करे एॾे पेशाब बि न करिणो आहे ऐं पुठी बि नाहे करणी। हा, या त उत्तर ॾे मुंहुं करिणो आहे या त ॾखिण ॾे मुंहुं करिणो आहे। काबतुल्ला ॾे यादि रखिजो, पुठी बि नाहे करणी ऐं मुंहुं बि नाहे करिणो पेशाब ऐं पायखाने जी तरफ़। जंहिं टाइम इंसान खे पेशाब लॻे या वॾो पेशाब लॻी त काबतुल्ला ॾे पुठी बि नाहे करणी ऐं मुंहुं बि नाहे करिणो। अमल कहिड़ो आहे? मकरू तहरीमी अमल आहे, हराम इहो अमल आहे। गुनाहगार जेको आहे इहो बंदो थींदो। बल्कि तव्हांजो मुंहुं या त ॾखिण ॾे हुजणु खपे या उत्तर ॾे हुजणु खपे। उत्तर ॾे ॾियनि साईं? हा, उत्तर ॾे हुजणु खपे या ॾखिण ॾे हुजणु खपे। त काबतुल्ला ॾे न पुठी करणी आहे न मुंहुं करिणो आहे पेशाब या पायखाने जी हालत में। छा साईं क़िबले ॾे मुंहुं करे थुक उछलणु कीअं आहे? साईं बिल्कुलु ग़लति आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन जे बारे में हदीस आहे। अल्लाह जे नबी फरमाए जंहिं बि काबतुल्ला ॾे मुंहुं करे ॼाणी वणी थुक उछली त अल्लाह जे नबी फरमाए क़यामत ॾींहुं इहो बंदो उथंदो। इन जे मुंहं जे दरमियान अखियुनि जे दरमियान अल्लाह जे नबी फरमायो थुक वहंदी क़यामत ॾींहुं। हा, ॼाणी वणी इंसान आहे, कॾहिं ख़बर न पई, अचानक को रस्ते खां वियो ऐं थुक उछलण ख़बर न पई, बाक़ी ॼाणी वणी यार कहिड़ी वॾी चई ॻाल्हि आहे, हे सभु त तरफ़ आहिनि न। अल्लाह जे नबी फरमाए हिनखे ख़बरदार कयोसि, इन बंदे खे ख़बरदार कयोसि क़यामत ॾींहुं जीअं जो उथंदो न, क़यामत ॾींहुं उथंदो हिन ॿिनि अखियुनि जे दरमियान अल्लाह जे नबी फरमायो थुक हिन जे आमो जेको आहे न निरड़ खां जेको आहे हेठि वहंदी ऐं तमामु वॾा इंसान ॾिसंदा। त इंसानु परहेज़गारी करे ऐं ख़्यालु करे थुक उछलण टाइम बि त काबू मुक़दस आहे। एॾे मुंहुं करे असां नमाज़ पढ़ंदा आहियूं त पेशाब खां बि ऐं थुक खां बि जेको आहे उहो परहेज़ करे।